अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो ख़ादिम मीर संजर खान। दोस्तों अॼु पाण इल्मी हिब में पढ़ंदासीं हर्फ़े निंदा इंटरजेक्शन। हर्फ़े निंदा उहो लफ़्ज़ आहे हर्फ़े निंदा उहो लफ़्ज़ आहे जंहिं मां ग़म, ख़ुशी, अरमान, अजब, सॾ, धिकार या कावड़ जी माना निकिरे थी, उनखे हर्फ़े निंदा चइबो आहे। उन खां पोइ पाण पढ़ंदासीं जीअं त सरवर मरी वियो, अफ़सोस, ये अजब जी निशानी मतिलबु अफ़सोस इन में। उन खां पोइ शाबाश, मुड़ुस आहीं, माना अहिड़ा जुमिला। हश, डू नॉट मेक नॉइस, हेॾे गोड़ न कर या हेॾे गोड़ न करियो। उन खां पोइ हेलो यू हैव कम, हेलो यू हैव कम, अड़े तूं अची वएं। दोस्तों थैंक यू सो मच। अॼो को वीडियो पंहिंजे पुॼाणी ते पहुची वियो। वरी नेक्स्ट वीडियो में पाण मिलंदासीं। थैंक यू सो मच।